अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा सिंधी ड्रामनि में वाक़ई बि मज़ो छॾाइजी वियो आहे या सिंधी ड्रामनि जा डायरेक्टर सुठा न आहिनि या उन्हनि जा लेखक सुठा न आहिनि या वरी ॿियो मेन रीज़न थी सघे थो। तव्हां जीअं त गुज़िरियल किस्तनि खां ॾिसो था त मेगा सुपर पापनगर में बि काफ़ी सारो जेको मज़ो हुयो उहो छॾाइजी वियो। दोस्तों, तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, छो जो ही तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे ऐं घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल ज़रूरु करे छॾींदा, जीअं हाणे ईंदड़ नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों, हाणे हलूं था मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त तव्हां ॾिसो था पिया त हिन सिंधी जेको बि प्रोड्यूसर यानी कि ड्रामा जेके हली रहिया आहिनि ज़हर ज़िंदगी या तकरार खां पोइ ड्रामनि में तमामु घणो माना जेको मज़ो हुयो उहो छॾाइजी वियो आहे। सोप सीरियल मेगा सोप सीरियल पापनगर में बि कुझु किस्तुनि ताईं मज़ो रहियो, बहरहाल उहो बि माना उन में मज़ो छॾाइजी वियो। हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे ईंदड़ एपिसोड्स में मेगा सोप सीरियल पापनगर में तमामु घणो मज़ो थींदो ऐं तमामु जल्द हिन ड्रामे खे ख़तमु कयो वेंदो ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हे तव्हां दोस्तनि लाइ हिकु नई ख़ुशख़बरी आहे त सिंध टीवी ते हिकु मेगा सोप सीरियल नओं ड्रामो यानी कि असद ड्रामो आंदो वञे थो, जंहिंमें तमामु घणो मज़ो हूंदो। उन जी रिकॉर्डिंग हली रही आहे। उन में साॻाई अदाकार आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दीवारा यानी वॾेरो बालाज खान ऐं ॿिया तमामु घणा सुठा अदाकार बि आहिनि। दोस्तों, अहिड़ी ख़बर ॼाणण लाइ ऐं मिशन ॿुधण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, छो जो ही तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। ॾींदा मूंखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर वॉचिंग।